हिन समय भी असां तव्हां जहिड़ी जनरेशन में भी अहिड़ियूं प्यारियूं आहिनि जेके घरनि खे स्वर्ग बणाए वेठियूं आहिनि, जंहिंजे घरनि में नितनेम जा प्रवाह अॼु बि हलनि था। हिकु साखीदासी ॿिए काथे बि शायदि ॿुधाई हुई आहे, हिकु न्याणी ॻोठ में रहंदी, अॼु खां 31 खां 32 साल अॻु जी ॻाल्हि आहे। कंहिं ॻोठ में रहंदी, डेली जो उन न्याणी जो नितनेम हूंदो, सुबुह जो उथी करे अमृत वेले प्रकाश करण, पाठ करण, डेली जो नितनेम। हाणे जेॾी महिल शादी लाइक़ु थी पियो, घर अची करे चएसि थो, बेटा मां तुंहिंजो रिश्तो तय करे छॾियो आहे। अॻु सवाल करण जी गुंजाइश न हूंदी, अॻु धीअर सवाल न कंदियूं, काथे कीअं छो कुझु बि न। हिकु सवाल कयईं, पिता बापू अखियुनि ते तव्हां रिश्तो तय करे आया हो, बाक़ी वधीक मां ॿियो कुझु न पुछंदमि, मूंखे बसि एतिरो ॿुधायो, गुरु नानक जे घर में झुकंदा आहिनि, गुरबाणी पढ़ंदा आहिनि? पिता चएसि थो, न बेटा मूंखे ख़बर न आहे पढ़ंदा आहिनि न पढ़ंदा आहिनि। मां त बसि ॾिठो घर ॾाढो सुठो हुयो, पूरे ॻोठ में सिर्फ़ु इन्हनि जो घर ई पको ठहियलु आहे, बाक़ी सॼे ॻोठ में घर कचा आहिनि। घर ॾाढो सुठो लॻो मूंखे, मां रिश्तो तय करे आयो आहियां तुंहिंजो। सत बचन करे भाणे खे मने वेही रही। कुझु ॾींहंनि में उनजी शादी बि थी वई। शादी थी वियसि, घर में बि उन पंहिंजो नितनेम जारी रखियो। त साध संगत जी हिकु ॻाल्हि दासी चए, मां जहिड़ा हूंदा न ॻाल्हियूं करण वारा हूंदा सिर्फ़ु, पर जंहिंजा जीवन आहिनि न उनखां वञी करे पुछो नितनेम छा थींदो आहे। जेॾी महिल गुरू सां प्रीत बणिजी वञे न, पोइ बिद बणिजी वेंदी आहे। जखड़ झांगी मींहों वरसे भी गुर देखण जाई, समुंद सागर होवे बहु खारा, गुर सिख लंग गुरु पै जाई, जो प्राणी जल बिन है मरता, त्यों सिख गुर बिन मर जाई। जीअं पाणी खां बग़ैर मच्छी मरे थी या इंसान मरी वेंदो आहे न, पाणी न मिले, तीअं ई गुरू खां बिना सिख मरी वेंदो आहे। हिन न्याणी जी एॾी गहरी प्रीत हुई। रोज़ अमृत वेले उथी पाठ जारी रखे, शाम जो सोदर जा पाठ करे। हिकु ॾींहुं सोहरो अची करे पुछेसि तो, रोज़ तूं छा पढ़ंदी आहीं इहो घर में वेही करे, छा कंदी आहीं वेही इहो? चए थी, पिताजी मां ॿियो कुझु ग़लति न पढ़ंदी आहियां, मां पंहिंजे गुरु नानक जी बाणी पढ़ंदी आहियां, मां गुरबाणी पढ़ंदी आहियां, पाठ कंदी आहियां। सोहरो चएसि थो, जे अॼु ताईं पढ़ियो थी ठीकु आहे, बाक़ी अॻिते खां असांजे घर में इहो न पढ़ंदी कर। असांजे घर में कोई न आहे पढ़ंदो, न कोई ॿुधंदो बि आहे, बंदि करे छॾ। हाणे इन न्याणी जे पेरनि हेठों ॼण ज़मीन ई वई। गुरबाणी पढ़ण लाइ मना कई वञे, रोकियो वञे। अॼु बि थींदी आई आहे शइ, काथे कोई न्याणी गुरुद्वारे ईंदड़ हुजे न, और उन घर में शादी थिए जाथे चइनि अॼु खां पोइ तुंहिंजो गुरुद्वारे वञणु बंदि आहे, तूं न वेंजांइ। तड़प जागदी आहे मन में, रोइण ईंदो आहे कि मूंखे छो मना कई वञे थी गुरू घर वञण लाइ। जेको जीअण जो सहारो हुजे खसियो वञे। चए थी, पिताजी जे काथे इन्ही जॻह ते मुंहिंजो साह घुरी वठो आहे त शायदि देरि न कयां हा। तव्हां छा घुरी वरितो? पाठ करणु बंदि कयां? सोहरो चएसि थो, हा कहिड़ो पोइ तूं करे ईंदी, तुंहिंजो गुरू ॿुधंदो आहे छा? कहिड़ो तुंहिंजो गुरू ॿुधे थो जो तूं सॼो ॾींहुं वेठी आहे पाठ कंदी पढ़ंदी? चए, हा गुरू पिताजी मुंहिंजो गुरू ॿुधंदो आहे। चए, कीअं ॿुधंदो आहे? तुंहिंजो गुरू को देह त न आहे, कोई इंसान त न आहे, न को कन, कीअं ॿुधंदो आहे? अॼुकल्ह असां तव्हां में बि अहिड़ा माण्हू आहिनि, पोइ गुरू ग्रंथ साहिब ॿुधंदो त न आहे। ओ बंदा, तूं पुकारियो कॾहिं आहे गुरू ग्रंथ साहिब ॿुधंदो न आहे? तूं पुकार करे त ॾिस, जेतिरो गुरू ग्रंथ साहिब ॿुधंदो आहे, आम जाम बंदो दुनिया जो कोई न आहे ॿुधंदो। तूं पुकार कर त सही। जेके कम दुनिया जे कंहिं माण्हू खां न आहिनि थींदा, उहे कम गुरू ग्रंथ साहिब वटि थी वेंदा आहिनि। जंहिंजी झोल काथों नथी भरिजे, गुरू ग्रंथ साहिब जे दर तो भरिजी वेंदी आहे, पर हितो न भरिजे त काथे न आहे भरबी। सभु इन्ही घर जा मंगता आहिनि। झोली अॾे त ॾिसूं। वरी चएसि थो, तुंहिंजो गुरू ॿुधंदो त न आहे? पोइ उहा न्याणी चएसि थी, पिताजी मुंहिंजो गुरू ॿुधंदो आहे। चए, अच्छा कीअं ॿुधंदो आहे ॿुधाए? जेको तूं मां ॻाल्हायूं था इहो बि ॿुधे थो? चए, हा ॿुधंदो आहे। इहो बि ॿुधंदो हूंदो? पिताजी मुंहिंजो गुरू आहे, घट घट के अंतर की जानत, भले बुरे की पीर पछानत। मुंहिंजो गुरू उहो आहे। चएसि थो, पोइ जे तुंहिंजो गुरू ॿुधंदो आहे त पोइ ईंदड़ 30 ॾींहंनि में, हिकिड़े महीने में तुंहिंजो घर खां ॿाहिरि अंदरि अचणु वञणु बंदि।
न तूं कंहिंसां ॻाल्हाईंदी न तूं कंहिंसां मिलंदी। जे वाकई तुंहिंजो गुरु ॿुधंदो आहे न असां गुरु ग्रंथ साहिब महाराज खे मनाइण वेंदासीं, न को माण्हू मोकिलींदासीं, न कंहिंखे चवंदासीं वञी करे वठी अचो। पर जे वाकई तुंहिंजो गुरु ॿुधंदो आहे त असांजे बग़ैर चए, तुंहिंजे बग़ैर कंहिंसां मिले, तुंहिंजो गुरु पाण तुंहिंजे घर ईंदो। सत श्री अकाल। सत श्री अकाल। जे तुंहिंजो गुरु अची वियो पोइ मां मञींदुमि तुंहिंजो गुरु ॿुधंदो आहे। उहा न्याणी विश्वास जी एॾी पकी मुंहिंजा विश्वास असां ते तव्हां जहिड़ा न पक्को विश्वास हो दृढ़ कि ईंदो मुंहिंजो गुरु। चए थी हा पिताजी मुंहिंजो गुरु ईंदो। वरी चएसि थो अच्छा जे पोइ न आयो, जे न आयो पोइ जेको तव्हां चवंदव मां मञींदमि। जे पोइ तुंहिंजो गुरु न आयो त तूं हली करे उन्हनि खां नाम वठी ईंदी जंहिंखे असां सभु मञींदा आहियूं, तोखे हलणो पवंदो। चए ठीकु आहे पिताजी मां हलंदमि। जे मुंहिंजो गुरु न आयो मां हलंदमि। ईअं चई करे सहुरो वञणु लॻुसि। जेॾी महिल वञणु लॻो आवाज़ ॾेई चए थी पिताजी तव्हां चओ जे तुंहिंजो गुरु न आयो पोइ तूं हली करे नाम वठी ईंदी, पर जे पिताजी जे मुंहिंजो गुरु अची वियो पोइ जे पोइ जेको तूं चवंदी उहो असां कंदासीं। चए ठीकु आहे। हलियो वियो सहुरो। हाणे हिन न्याणी जी अरदास अञा ॿीणी थी वई। अॻु हिकु पाठ करे हाणे 2 पाठ सुखमनी साहिब जा शुरू करे छॾियईं। अॻु टाइम हूंदो हुअसि पाठ जो, हाणे किचन में बीठी आहे बि चौपई साहिब मुख ते अथसि। हाणे घर जो कमु करे थी बि जपजी साहिब पढ़ंदी वञे थी, अरदासां कंदी वञे थी। मन में पुकारे थी दाता हाणे विश्वास ते ॻाल्हि बणिजी आई आहे। जे तूं न आहे त माण्हू चवणु लॻंदा सिख विश्वास रखियो गुरु ॿुधी न। पातशाह अचिणो पवंदो तोखे। वरी वरी अरदासां करे 10 ॾींहं गुज़रिया, 12 ॾींहं गुज़रिया, 15 ॾींहं गुज़रिया। सहुरो अची करे चएसि थो 15 ॾींहं गुज़री विया थी, बाक़ी 15 ॾींहं बचा थी। तूं अञा बि वेठी आंदी, तूं अञा बि चईंदी मुंहिंजो गुरु ईंदो। जे 15 ॾींहंनि में न आयो पोइ हाणे कीअं ईंदो? छॾ तूं ज़िद न कर, हरू भरू टाइम ज़ाया करें थी, हल तूं असां सां हली करे नाम वठी आ। उहा न्याणी चए थी पिताजी 15 ॾींहं गुज़रिया आहिनि, अञा 15 ॾींहं रहंदा आहिनि, मूंखे यकीन आहे मुंहिंजो गुरु ईंदो। चए चलो तूं कर जेको तोखे करिणो आहे। 15 ॾींहंनि जा 20 ॾींहं गुज़रिया, 25 ॾींहं गुज़रिया। हाणे न्याणी रोज़ अरदासां करे चए आवो सजना हो देखा दर्शन तेरा राम, घर आपनड़े खड़ी तका मैं मन चाओ घनेरा राम। पातशाह अच हाणे। दाता मां बार बार पुकारियां थी मिल मेरे प्रीतमा जियो, तुद बिन खरी निमाणी मैं नैणी नींद न आवे भावे अन्न न पाणी। दाता वणे ई कुझु नथो। माण्हू मेणा ॼण लॻा आहिनि। ॾिस तूं सॾे थी तुंहिंजो गुरु नाहे ॿुधंदो, पर मुंहिंजे अंदर खे ख़बर आहे हर अंतर जामी सभु बिद जाने तां किस पे आख सुनाइए, कहणे कथन न भीजे गोविंद हर भावे पैज रखाइए। मुंहिंजी पैज रख अची दाता। अरदासां करण लॻी।